अरबी खोट करो असा सस्ती जरहम बकरी सा हलियो अज अजीब ॻाल्हियूं असां ॾिठियूं आहिनि असांजो सुहिणो भाउ हलियो जीअं दरवाज़ो क्लास कयई कर जो मथां आयो त असांजे मथां सॼो ॾींहुं छा अल्लाह पखी आया जेके पर पिया हणनि हवा पिया पहुचाए जह जह जाए ता गुजरंदा पिया वञनि उतां सावक फुटंदी पई अचे सावक फुटंदी पई अचे सहसया सारंग मुझो जानी आयो जुआ में जदा महबूब अची वो तो कई सारंग थी पया बिगैर मौसम के रब करीम सारंग बनाए छया हमेशा खुशी जो लहर अची वयो जदा असा भी खुशी जो इजहार करे रहा आयो रब करीम असा के वो सुनो पंहिंजो महबूब अता फरमायो अब जेके खुश जादो त मत करी करे सुभान अल्लाह बेटा ही सरकार साहिबा फरमाए तो जानी आयो जुआ में थियो कल्ब करार पहलो बिचाई दियो करे गम गुजार पहलो बिचाई दियो करे गम गुजार तो निजारो निर्वार अज प्री बसायो बहजो अरे यार पंहिंजो निज़ारो बसायो आए मुझा दोस्त खुशी के अंदर असां मीलाद करे रहिया आहियूं एॾो वॾो वॾो अज़मत वारो नबी वॾे शान वारो रसूल वॾी अज़मत वारो रसूल अल्लाह तबारक व तआला असांखे अता फरमायो रब्बुल आलमीन फरमायो मां एहसान कयो मां रसूल ॾिनो मां ॿियो एहसान त वॾे शान वारो रसूल ॾिनो मां ऐं टियों एहसान हीअ कयम तो रसूल इनन जे जानन मां इनन जे सूरत मां इनन जी जिन्स मथा मो पंहिंजो सुहिणो रसूल मोकिलियो आहे त मिठे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी असलियत त नूर आहे वो नूर कहिड़ी बि सूरत वठी अचे रब तो फरमाए त मां थोरो कयो मोमिनन ते जो उन पंहिंजे नूर खे मोमिनन वारी सूरत ॾेई करे दुनिया में मोकिलियो आहे सुभान ये टियो एहसान रब तो फरमाए मुतवाती यतलू अलैहिम आयात जो सुनो रसूल अल्लाह जो आयतों तमाम तिलावत करी रही नती हो कुरान सा के देर बुझाया जे जबल ते नाज़िल थे तो जबल भी पुरसा कहमे ताकत नहीं जो कुरान बर्दाश्त करे सके कल्बे मुस्तफा में या कुव्वत हुई जे अल्लाह के कलाम के बर्दाश्त करे बार मजा सा के रब जो कुरान बुझायो रब तो फरमाए थी मुझो एहसान तमाजे मथा जो मुझो रसूल तमाजे मथा मो अल्लाह जो आयतों तिलावत करे रहे वयो ज़कीहिम मुझो सोनो महबूब वदी उम्मत वदी निगाहन सा पाक करे रहे बुरा है बदकार है कुछड़ा है फासिक फाजिर है केड़ा भी है पर तेरा यार की नजर थी पवे हिकड़ी ही नजर सा के पाए धोई उनके साथ करे था चढ़ा एड़ी नजर थी पवे तो जदा अबू बकर जे मथा नजर में से सिद्दीक़ जो सरदार बनाए फारूक आज़म जे मथा नजर पई त आदिल जो अगवान बनाए तो छड़े जदा उस्मान जे मथा नजर पई सखियत जो सरदार बनाए तो छड़े मौला अली जे मथा नजर थी पवे त हैदर कररार आए हजरत गौसुल आज़म जे मथा नजर पई त पीरन के पीर ये सब निगाह मुस्तफा जो कमाल रब तो फरमाए तो मैं एहसान कयो एड़ो सोना महबूब दिनो थमाव जो पंजे निगाहन सा पंजे तवज्जो सा मोमिनन के पाक इंसाफ करे रहे वयुअल्लिमुहुमुल किताब छो एहसान ही कयम जो कुरान तब पढ़ी रहियो आ पर किताब कुरान सिखारे दी रहियो आहे खारे दी रहो तो कुरान करीम छो फरमाए कुरान करीम जो मफहूम चाहे कुरान करीम जा रुमूज चाहे हाफिज़न
सबोरल कुरान करीम के लफ्ज़न के सीने में याद किया आलमन सबोरल कुरान करीम के मफहूम के सीने में याद किया अल्लाह के कामिल बलियन कुरान करीम के रमज़न के कहे सीने के अंदर महफूज फरमाया सबई मदीने वाले भोग से खाया है मुझा दोस्तों अल्लाह ताला फरमायो जो सुनो महबूब के मोमिनन के कुरान करीम से खारे रहो वायो आई मोहमुल किताब वल हिकमा आई हिकमत दानाई भी से खारे रहो जे न व इन कानू मिन क़ब्ल लफी ज़लाल मुबीन नबियत खुली खुली गुमराही के अंदर हुआ पर सुनो रसूल अरबी आयो अन पड़ा जट हुआ जान कुछ तो न पिया पर सुने महबूब की सोहबत विचार कयो सहाबियत जो मकाम मिलो दुनिया जा उस्ताद बन जी वया दुनिया जा उस्ताद बन जी वया है अल्लाह फरमायो एहसान कयान थोड़ा कयान हिकड़ो भी जगह थोड़ो थोड़ा के याद आहे तो ये कसम तो मिलाद छाजो मिलाद तो ने थोड़े के याद करे रहा है तो सारे बता कया सुभान अल्लाह सरकार दी आमद महबूब दी आमद मदनी जी आमद लजपाल जी आमद मोहम्मद अली मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा मरहबा या मुस्तफा इंशाअल्लाह तबारक व तआला असांजा नस्ल भी के महबूब करीम जो मिलाद मल्हाई रहंदा भैया असा पंजे औलाद जी भी यही तरबियत करिया पंजे दोस्त की भी यही तरबियत करिया है इथे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क की मोहब्बत जो सजो इजहार मिलाद शरीफ की सूरत में नस्ल कर नस्ल असा हया मिलासी लेकिन रसूलुल्लाह जो मिलाद अव्वल का वठी सजो पयो क़यामत ताईं भी रसूलुल्लाह जो मिलाद हलंदो खुश नसीब हुए अल्लाह माली कारी से रहमतुल्लाह ताला ने फरमाया जो चाहे तो हिकड़ो दफो मिलाद में लथी वने ना तपो उन रहमत ते जका रहमत नाज़िल थी आ उनी जो असर पूरे साल ताईं बराबर रहंदो आहे जेकरन ने साल में असा मरी वनो ना तभी असा ने जिस्म जो बताओ ना रहमत जो असर जरूर हो तो मिलादी कब्र में पड़तो आहे रसूलुल्लाह जो आशिक होतो आहे हबीब करीम जाइश के इशारा होने वालो होतो या रसूलुल्लाह जवर वालो होतो आहे सुन्नी बही में भी मेरा पार कब्र क़यामत के अंदर भी इंशाअल्लाह ताला सदा मेरा पार दीना आओ पंज अजमत को समझो असा के अल्लाह जल जलाल जो बड़े शान वाले रसूल नवाज एडी बड़े शान वाली हिकमत भलाई पंजी अजमत के ठुकरायो न पंजी इज्जत के कोई ते न उछलायो असा दी इज्जत छामे छासा अंग्रेजन जी पैरवी करे इज्जत असा यहूदी जे मोया लगी करे इज्जत उठना असा हिस्सा नसारन जी पैरवी करे इत्तबा करे इज्जत उठना अंतुमुल अअलौन इन कुंतुम मुमिनीन जे तमाम मोमिन हो तो सभी का आला सुभान अल्लाह इज्जत तदा मिलंदो जदा रसूलुल्लाह जी पैरवी कंदा से मदीने वाले घोड़े जो हुक्म थे हलदा से उनके फरमान तो पंजो अमल कंदा से नमाज की पाबंदी कयो कान में मोहब्बत ही प्यार कयो बेटा हक सुनाने अदा कयो दोस्तन से वफादारी कयो औलाद की इस्लामी तरबियत कयो पंजे बड़े वारन जो ख्याल कयो अपने अम्मा की इज्जत और ताज़ीम कयो कूड़ न गलहाई दो के धोखो न दो समझाई न कयो इतना फसाद न फैलाए दो पंजे शहर पंजे वतन पंजे मुल्क पंजे कोट पंजे कौम पंजे इलाके पंजे मोहल्ले के अंदर मोहब्बत बिनाई जो न करके मोहब्बत के फिजाउन के कायम फरमाए दो इन्हीं के अंदर आसानी इज्जत आए तो जो मदीने वाले घोड़ी हो आसानी पैगाम देनो आहे शाला साके उस पैगाम पे अमल की तौफीक अता फरमा आमीन। जो दोस्तों इंशाअल्लाह ताला ये महफिल सजी पई होंदी उलमा इकराम ईदा सोने अंदाज सा तवा के बास बुधाईदा तकरीर बुधाईदा सोने महबूब जो शान बुधाईदा ये थोड़ा मुंजा लफ्ज अल्लाह सुब्हानहू व तआला पंजी दरबार में कबूल फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सल्लल्लाहु वसल्लम अला सय्यिदिल मुरसलीन व अला वालिदैहि व आलिहि व असहाबिहि। दोस्तों अगर दिलबर साहिब पहुंचने वाला हो जाए जल्दी में आधा
जेके सामू बिठा वेही रहो सभी दोस्त पंहिंजा दे पीर तरीक़ा बराबर शरीयत हज़रत क़िबला साईं दिलबर साईं सामू बरकात अलिया तशरीफ फरमा थियण वारा आहिनि सभी दोस्त पंहिंजा ते वेहो अल्हम्दुलिल्लाह मरकज़ जमात अहले सुन्नत मिलाद कमेटी दादू तरफा अजीम आलिशान ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्रोग्राम मुनाक़िद कयो वियो आहे इनमें ख़ास तावन डिप्टी कमिश्नर दादू एसएसपी दादू इंजीनियर वापडा वारा मिसफुल्लाह पीर मुजीबुल हक साहब पीर दानिशर साहब मोहतरम जनाब जावेद अहमद रामकोटो साहब उन सां गॾोगॾु असांजो दोस्त अलाउद्दीन साहब ऐं असांजा दोस्त जने महफ़िल सजाई आहे उन्हनि में सैयद खुर्शीद अहमद शाह साहब शाहिद भाई शेख साहब इरफान अली मेमन साहब जावेद अहमद जामिर साहब मजहर अली मलाल साहब राना आबिद अली अतारी साहब वकील मुगल साहब इरफान कुरैशी साहब फरहान कुरैशी साहब उबैद कुरैशी साहब नवीद बशीर कुरैशी साहब राजा नजीर अहमद शेख साहब इरफान सुमरू मोहतरम हिजबुल्लाह सदर साहब सैयद मादी शाह हाशिम अल्लाह राजा मलक खास तौर पर असांजे स्टेज सैयद सादात हज़रत क़िबला सैयद साहिब पीर खालिद हुसैन शाह बुखारी दामन बरकात अलिया दरबार आलिया साईं जान मोहम्मद शाह बुखारी कंजारे खां तशरीफ फरमा थिया तमाम एक रूहानी मुअज़्ज़िज़ शख्सियत अदाता वेहो न मेहरबानी करे वेहो किरपा दिलबर साईं पोया पहुता अचन वारा जो बयान शुरू खालिद हुसैन शाह बुखारी दामन बरकात अलिया दरबार आलिया साईं जान मोहम्मद शाह बयान थियो दिलबर साईं जो तावेहो पंहिंजा सभई दोस्त मेहरबानी करे वेहो पंहिंजा वेही रहो तमाम दादू के इंतजामिया जो शुक्र भी अदा कयो था इंशाअल्लाह ताला साईं अब्दुल वहीद साहब तहां सां मुखातिब थींदा कुछ मसला आहिनि तहां सां बयान कंदा हिन वक्त में नारा दा दावत कंदासीं मोहतरम जनाब सैयद महबूब अली शाह साहब जन अचन ऐं बारगाह रिसालत में नाशरी पढ़ी सादत हासिल कन ऐं ख़ास थोरो हिमल असांजे महफ़िल मौजूद आहिनि मोहतरम जनाब एसडीओ वापडा साईं सरवर हुसैन सातो साहब जन असां सां निभायो आहे वीचारनि कोशिश कई वापडा वापडा ज़ाहिर आहे टेक्नीशियन मसलो उन करे कुछ दुखियां थियो कुछ जो लाइट आई वही बहरहाल को मसलो ना है अल्लाह साहब खुश रखे आबाद रखे मोहतरम जनाब सरवर हुसैन सातो साहब उन जी वडी मेहरबानी उन जी टीम जी मेहरबानी असां तावन कयो सैयद खुर्शीद अहमद शाह साहब नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहब सरकार दी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद पुट सामू ता वेरो हेठा अदा वेरो सबे स्काउट वाला दोस्त ओ दसो तंबे दे छोकरा बैठा हेठा दूध पंबे रानो थोड़ी देर इंशाल्लाह दिलवर से इतन वारा नो खिताब सा मुस्तफीज मेहरबानी कर वेरो सबे दोस्त सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका आवाज़ बुलंद सल्लल्लाहु अलैहि मिलाद मदीने दे साईं जो थे पार करे परवर दादा सुभान अल्लाह जो आवाज मिलाद मदीने दे साईं जो थे पार करे परवर जोड़या इन जहानन के हर हर अदब का जो मुझे हबीब जो मुझे आप अमी इमाद पियो आज घर घर न मिस्कीन
दे परवर रहमत जामी वसाया। रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई माँ रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई सरकार जी आका जी सोहने जी मरहबा रस्तारो सजाई रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई ओ मिलाद इब्लीस जसी बयाबाना रुक जी न सजा परवाना शिंगार छजो आस्ताना रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई सरकार जी आना सोने जी आना आका जी मरहबा रस्तारो सजाई रस्तारो सजाई मिलाद नबी जो मल्हाई सब पढ़ो सल्ले अला सय्यदना आयो मुझो सुहैनो नबी सब पढ़ो सल्ले अला सय्यदना आयो मुझो सुहैनो नबी आयो मुझो सुहैनो नबी आयो मुझो मिठड़ो नबी सब पढ़ो सल्ले अला ऊंदा यो सारो खत्म थी अला ऊंदा यो सारो खत्म थी अला तीन इस्लाम जादिया बरा सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सय्यदना आयो मुझो सुहैनो नबी लगा सुभान अल्लाह जो आवाज आते नूर मुजस्सम सरवर आलम सचो नूर मुजस्सम सरवर आलम सचो मदनिया महबूबे खुदा सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सय्यदना आयो मुझो
सुहेणो नबी आयो मुझो सुहेणो नबी आयो मुझो मिठेरो नबी सब पढ़ो सल्ले अला सब पढ़ो सल्ले अला सैयदना आयो मुझो सुहेणो सुभान अल्लाह माशाअल्लाह। दोस्तों असांजो दोस्त मोहतरम जनाब अब्दुल सत्तार मीरानी साहब जेके दादू DIP जा इंचार्ज आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी। उन्हनि हिकिड़ो ग्रुप ई ठाहियो ऐं पहिरीं रबीउल अव्वल खां वठी 30 रबीउल अव्वल ताईं इंशाअल्लाह ताला असांजे जलसनि जी सिक्योरिटी पाण कंदा रहंदा ऐं उन सां गॾो गॾु मोहम्मद आलम मेणो साहब ऐं स्पेशल ब्रांच जा दोस्त उन्हनि जो बि ख़ासि ताउन हिन में शामिल आहे। मोहतरम जनाब आशिक अली मलक साहब शमसुद्दीन हतार साहब हिदायतुल्लाह मोर साहब ऐं असां तव्हांजे इन महफ़िल में मौजूद मोहतरम जनाब DSP दादू सिटी साईं सुल्तान अहमद चांडियो साहब जंहिं असां सां मीटिंग बि कई ऐं दादू ए सेक्शन जो SHO नूर मुस्तफ़ा साहब उन्हनि जो बि तावन शामिल आहे। एहसान अली अबड़ो साहब ऐं ॿिया जेके बि इदारनि ताउन कयो आहे अल्लाह ताला उनखे महबूब जी मिला ज़िक्र आबाद फरमाए सभई ऐं असांजा सेकेंडरी साइज़ा तालका एजुकेशन ऑफिसर मोहतरम जनाब सैयद सदफ अली शाह साहब ऐं असांजा स्टेज उलमा इकराम काफ़ी नाला मूं वरिता कुझु रहिजी विया मोहतरम जनाब मुफ्ती नसरुल्लाह अलखानी साहब हज़रत अल्लामा साईं अली हसन ताहिरी लाशारी साहब मोहतरम जनाब साईं सईद नवाज बुरोही ताहिरी साहब उन सां गॾु काफ़ी दादा ॿिया जेके बि नात खान मुअज़्ज़िज़ीन आया अल्लाह ताला उनजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। सभई दोस्त इश्क़ ऐं मोहब्बत सां थी वियो। हिन वक्त में फकीर आशिक जबड़ी के दरखास्त अचे नाशिर पणे साध हासिल करे इंशाअल्लाह ताला थोड़ी देर में क़िबला दिलबर से अचण वारा हैं ऐं हज़रत अल्लामा मौलाना साईं गुलाम रसूल कासिम साहब जी के पंहिंजे सुहिणे बयान सां तव्हां असां सभिनी खे मुस्तफ़ीद फरमा। नारे तकबीर हथ मथ खां ज़ोर सां नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे पीर ऐं हिकिड़ो ही जलसो आहे 19 सितंबर ते 25 रबीउल अव्वल इंशाअल्लाह ताला उनमें हजरत अल्लामा मौलाना साईं महबूब अली चिश्ती साहब खिताब करण फरमाइंदा। तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत आहे। ही अज़ीम आलिशान जलसो ज़ेर निगरानी जमात इस्लाम मुस्लिमीन ज़िले दादू जी तरफ़ां मुनक़िद कयो वियो आहे। सभई दोस्त हिन में शरीक थी करे रूहानी सुकून हासिल कंदा। गरीबाबाद में जलसो आहे। सभिनी दोस्तन के अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। भाई हथ खणी चो सुभान अल्लाह पोया भी चो सुभान अल्लाह। सभई नंढा वॾा मिली जुली करे महबूब जे हुजूर पुर अनवार में दुरूद शरीफ तो कंहिंजी भी ज़ुबान ख़ामोश न रहे। सभई चो सल्लल्लाहु अलैहि
सुभान अल्लाह माशाअल्लाह। दोस्तों तवा असा सभिन जो ईमान तो आखिरी नबी हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहब जन जो ईमान हाथ मथे खणिजो ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत। अज छंछर जी 6 सितंबर सुभान आहे 7 सितंबर आचर दे दी 7 सितंबर 1974 में पाकिस्तान जी नेशनल असेंबली कौमी नेशनल असेंबली अल्लामा कायदे मिल्लत इस्लामिया हजरत अल्लामा शाह अहमद नूरानी दामद बरकातुल आलिया जी कोशिशन मेहनतन सा शहीद जुल्फकार अली भुट्टो जे सही सा पूरे काबीना पूरी असेंबली ही करारदाद मंजूर कयो 73 जे आइन जे मुताबिक खत्म नबूवत जो मुनकर कफर आहे काफर आहे काफर आहे सब जो कह रहे कादियानी काफर है ओ असा सभई इन वक्त में भी यो ही चौथा ताजदारे खत्म नबूवत ये असा जे वडन जो मेहनत पाकिस्तान बिठायो तो जमायत अहले सुन्नत वल जमायत मशाइख उज़ाम ठायो हो अहले सुन्नत वल जमायत जेका सियासत आ हक वारी सच वारी हुसैनी सियासत आ लालच वारी सियासत ना है। अहले सुन्नत वल जमायत वाला डॉलर ते विकामण वाला ना है। अहले सुन्नत वल जमायत वाला जी सियासत हुआ है कि जडे मैदान में ईंदा है तो मुमताज गाजी कादरी जेड़ा थी दिखारी है एक धक्का सा जो सिर खत्म पैदा निगरान में ही भी आशिक रसूल सभी मुमताज कादरी तो सुभान अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह करारदाद पेश किया था पाकिस्तान कौमी असेंबली 7 सितंबर 1974 में आइन के मुताबिक कादियान के काफर करार दिनो वियो असा उन असेंबली के मेंबरन के अल्लामा शाह मनूरान के खराज तहसीन पेश किया था जन के काफर करार दिनो। हालांकि बिया भी इस्लामी मुल्क आन उते भी कादियान तबलीग कन था लेकिन उन जो वो हाल ना है छो त पाकिस्तान जो मतलब छा पाकिस्तान जो मतलब छा पाकिस्तान जो दस्तूर छा मुहम्मद रसूलुल्लाह पाकिस्तान जो दस्तूर छा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह इन मिलाद वारन पाकिस्तान ठायो इन मिलाद वारन पाकिस्तान की हिफाजत कया इंशाअल्लाह ताला पाकिस्तान दुनिया के तख्ते ते रहंदो असांजी पाक आर्मी भी जिंदाबाद पाक नेवी भी जिंदाबाद त पाक एयर फोर्स भी जिंदाबाद समझो जिंदाबाद असारे जनरल आसिम मुनीर साहब फरमाए पाकिस्तान क़यामत ताईं पाकिस्तान जिंदाबाद रहंदो। ऐदा निगरानी असांजा फौजी असांजा जवान ओए बहादुर हन उन्हनि जे जिस्म जे अंदर वो खून आ ऐदा निगरानी हैदरी खून आ हुसैनी जज्बो आ जो इंडिया जेड़े पाण के जो सुपर पावर समझे तो वडी ताकत समझे पियो ऊंचे पे पाकिस्तान के 5 मिनटन में खत्म कंदस दुनिया बारा चवंदा पाकिस्तान 5 मिनटन में खत्म थी वेंदो पर हाणे दुनिया छा थी चाहे अमेरिका बर्तानिया फ्रांस चाइना के थो पाकिस्तान 10 मिनटन के अंदर इंडिया के तबाह करे सके तो S-400 होने जा हुआ वडा वडा होने जा प्रोग्राम हुआ पाकिस्तान खत्म करे छजा एकड़ो पाकिस्तान जो जहाज इंडिया न करा सको अल्हम्दुलिल्लाह पाक फौज जिंदाबाद ऐदान इकराम असान के खराज तहसीन मुजाहिदन के पेश कियो था जेके सरहदन ते भी असान हिफाजत कन था उमजा सुन्नी भा हर वक्त उन जे ला दुआऊं हरंदो रहे इंशाअल्लाह ताला ई पाकिस्तान दुनिया के नक्शे ते आयो इस्लाम जे करे इंशाअल्लाह ताला पाकिस्तान इस्लाम जो किलो आ इते असा का गाल बर्दाश्त न कंदासी कादियानी कल भी काफर हुआ अज भी काफर आन क़यामत ताईं कादियानी काफर रहंदा ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद अल्हम्दुलिल्लाह बुलबुल साहब पहुंची सकाए लगा पे जरूर ऐलान है तमाम दोस्त जी ऐसा खुश आमदीद तो दावत इस्लाम या दोस्त मोहतरम जनाब जिले दादू मजलिस राब्ता जा कारकुन मोहतरम जनाब साईं महबूब अली अतारी साहब ऐं दावत इस्लामी टीम खे खुश आमदीद चो था उन सां गॾो जरूर ऐलान ॿुधंदा इंशाअल्लाह ताला
जलसे वाला इंशाअल्लाह ताला मलाह चौक ते आचर जदी दिलबर साईं सुभान अल्लाह आवाज वधाई पुत्र सबे वेरो सबे दोस्त वेरो सुभान अल्लाह ये असांजे सर जा ताज चो सुभान अल्लाह ये जमात अहले सुन्नत जो फख्र जमात अहले सुन्नत जा मोहसिन अल्हम्दुलिल्लाह रईसुल मुसन्निफीन चो सुभान अल्लाह अल्लाह जा कामिल वली मोहतरम साईं पीर तरीक़त रहबर शरीयत दिलबर साईं दामद बरकात बुलालिया तशरीफ फरमा थी चुका आहिनि उन्हनि जे मवाद हसना खां तव्हां असां सभई मुस्तफ़ीज़ थींदासीं तव्हां सभई दोस्त महिरबानी करे पंहिंजा ते वेही रहो सुभाणे राति मलाह चौक ते अज़ीम आलीशान प्रोग्राम मोहतरम जनाब असांजे दोस्त साईं मज़हर अली मलाह जे तरफ़ां उन में खिताब लाजवाब दिलबर साईं करण फरमाईंदा चओ सुभान अल्लाह उन में शरीक थी कर रूहानी सुकून हासिल कंदा ऐं असांजे हिन महफ़िल में मोहतरम जनाब पीर तरीक़त साईं हाफ़िज़ ज़मीर अहमद बूक साहब दरबार आलिया साईं हाफ़िज़ मोहम्मद अमीर बूक साहब खां तशरीफ़ फरमा थिया उन्हनि जी वॾी महिरबानी उन सां गॾोगॾु हिकु 21 सितंबर ते मशहूर मरूफ सना खान ज़ुहैब अहमद अशरफी साहब तशरीफ़ फरमा थींदा इंशाअल्लाह ताला किथे जलसो मलाह चौक ते उन में अज़ीम आलिशान जलसे में शरीक थी रूहानी सुकून हासिल कंदा असांजे दोस्त जे तरफ़ां प्रोग्राम रखियो वियो सभई दोस्त पंहिंजा वेही रहो अदा वेही रहो सभई दोस्त साम्हूं वारा सभई वेही रहो अल्हम्दुलिल्लाह ये अज़ीम आलिशान प्रोग्राम मरकज़ जमात अहले सुन्नत ऐं मीलाद कमेटी दादू ऐं आशिकान रसूल जे तरफ़ मोहब्बत प्यार सां वियो इंशाअल्लाह ताला साईं जो खिताब थींदो उन खां बाद में दावत खिताब रईसुल मुसन्निफीन पीर तरीक़त रहबर शरीयत वली बिन वली हज़रत अल्लामा पीर साईं मोहम्मद करमुल्लाह इलाही दिलबर साईं दामद बरकात आलिया पंहिंजे रूहानी फ़ानी बयान सां तव्हां असां सभिनी खे मुस्तफ़ीज़ फरमाईंदा तव्हां सभई दोस्त मोहब्बत ऐं प्यार सां पंहिंजी जाइन ते वियो हीअ अल्लाह जा प्यारा पाना हेॾी गर्मीअ में टाइम कढी करे तव्हांजे लाइ आया आहिनि तव्हां जेकॾहिं वेही रहियो पंहिंजी जाइ ते इंशाअल्लाह ताला मज़ो ईंदो ऐं नारे जवाब एॾो ज़ोर सां ॾियो जो साईं महसूस कनि त वाक़ई सभई आशिक़ान रसूल मोहम्मद अरबी जा ग़ुलाम सभु ॿुधण जे लाइ वेठा आहिनि नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर जमात अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत वही सरकार की आमद महबूब की आमद मदनी जी आमद लजपाल जी आमद सोने जी आमद इन असांजे प्रोग्राम की क़यादत सदारत शेर दादू हज़रत अल्लाह मौलाना से अब्दुल वहीद कुरैशी साहब करे आहिनि उन जूं कावशूं महिनतूं शामिल आहिनि अल्लाह ताला उनखे भी खुशी आबाद फरमाए अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد ان لا اله الا الله وحده لا شريك له ونشهد ان محمدا عبده ورسوله اما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व किताबिल मुबीन हबीबिना मुहम्मद सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम अस्हाबिही अजमईन नूरुम व किताबुल मुबीन सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। शहरन वारा अहले सुन्नत जा उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो असांजी खुशबख्ती खुश नसीबिया जो रब करीम असांखे मदीने वारे साईं जी उम्मत में शामिल फरमायो। बिला शक बिला शुबा मदीने वारा साईं खुदा नाहिन। असांजो महबूद हिक ज़ात रब जी आ मोहम्मद मुस्तफा। असांजो महबूद नाहे, असांजो खालिक नाहे, पर असांजो महबूब जरूर आ। अल्लाह जो खल्क़ला अब्दुहु व रसूलुहु आ, पर मदीने वारे मीर के रब अब्दियत जे शान सा एड़ियों सिफतूं एड़ियों खूबियों एड़ियों खसलतूं ॾिनियूं आहिनि जेकी पूरी इंसान ज़ात में कुल कायनात में ये चवां त जिन्ननि इंसाननि पर मलाइकनि खे बि एड़ियूं खूबियूं अल्लाह न ॾिनियूं जेके मदीने वारे साईं खे रब खूबियूं। सुभान अल्लाह। भला सभिनी सुभान अल्लाह न चई जन के अल्लाह ज़बान ॾिनी आहे उहे ॻाल्हायो सुभान अल्लाह। अल्लाह मदीनो ॾेखारींदव सोने नबी खे रब करीम कुछ अहिड़ियूं खसलतूं कुछ अहिड़ा खसाइस अता फरमाया आहिनि जेकी कायनात जे अंदर कंहिंखे उहे खूबियूं खसलतूं न मिलियूं जेके मदीने वारे साईं खे रब मुस्तफा करीम जे ला तादाद खूबियुनि मझा ला तादाद खसलतुनि मझा हुजूर जे जमाल कमाल खूबे खिसाल मझा अॼु हिकिड़ी खूबी तव्हां जे साम्हूं पेश कंदुसि पर तव्हांजो मुकम्मिल तवज्जो चाहिए। मुझे नबी जो अणखुट खूबियूं आहिनि सारी जिंदगी को गणींदो रहे गाईंदो रहे उम्र पूरी थी वेंदी मुस्तफा जो शान खुटण जो नाहे। सुभान अल्लाह। उन्होंने ला तादाद खूबियुनि मझा मदीने वारे साईं जी हिक अहिड़ी खूबी जेका इंसान ज़ात में वे कहीं के अल्लाह न ॾिनी हत्ता के नबी रसूल पैगंबर दुनिया जा बादशाह आलिम आकिल दाना सियाणा पर कंहिंखे उहा खूबी न मिली जेका मदीने वारे साईं खे। सुभान अल्लाह। उन खूबी जे करे मुझो मुस्तफा हिन सारी कायनात में सारी इंसान ज़ात में मुनफरिद छा छा निराली ज़ात बेमिसल ज़ात बेमिसाल ज़ात सिर्फ हिकड़ी खूबी तो बयान कया हालांकि एड़ियों तादाद खूबियूं हैं पर हिकड़ी खूबी दादू वारा दिल खोल त मार्ज कया हे जगह दिमाग जा पर्दा शरीफ ये भी थोड़ा हटाए तो मदीने वाले साईं की खूबी बयान कया।
दिल के हाजिर कर तो सोने नबी जो शान बयान कया दिल साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मदीने वाले साईं जे ला तादाद खूबन मां हिक खूबिया जो मुझे लजपाल नबी जो बदन जो सायो पाछूलो न हुयो सोने नबी जे जिस्मे अतहर के अल्लाह ताला पे साया बदन अता कयो। सजो जादू गोलियो सजी सिंध गोलियो सजो पाकिस्तान गोलियो किरोड़े मानू मौजूद आहिनि पर को बि वजूद बिना पाछूले जे नजर न ईंदो। हिक ज़ात मोहम्मद करीम दिया जंहिंजो रब पाछो नखल कयो सायो नखल कयो इन खूबी जे करे मुझे लजपाल जो वजूद बेमिसल। सुभान अल्लाह। कुरान फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। पाछो छो थींदो आ सायो मानू जे बदन जो छाजे करे थींदो आ। एक तरफ रोशनी हुजे त ॿिए तरफ पाछो नजर ईंदो आहे या बदन जी कसाफत बदन जी थोल बदन जे अंदर जेका सख्ती आहे उन जो सायो दीवार ते ज़ाहिर थींदो आहे। जो बदन जेतिरो कसीफ हूंदो उन जो सायो ओतिरो घाटो गहरो उनो हूंदो। जो बदन जेतिरो लतीफ हूंदो उन जो सायो ओतिरो खफीफ ऐं हल्को। सुभान अल्लाह। जेकॾहिं लोह जो सायो तमाम कारो सियाह घाटो गहरो हूंदो पर कपड़ो टंगियो उन कपड़े जो पाछो लोह वांगुर न हूंदो। लोह जो पाछो कसीफा खलीसा कपड़े जो पाछो हल्को लतीफा पर जेकॾहिं शीशो सिज जे साम्हूं आणियो पाछो शीशे जो भी थींदो आर पार सिज जी रोशनी त्रास कंदी पर पाछो बिल्कुल लतीफ हल्कड़ो पाछो यानी जिस्म जेतिरो लतीफ हूंदो पाछो ओतिरो हल्को हूंदो। जिस्म जेतिरो ग़लीज़ ऐं कसीफ हूंदो पाछो ओतिरो सकीफ हूंदो गरो हूंदो कारो हूंदो घाटो हूंदो गहरो हूंदो पर जेको वजूद बिल्कुल लतीफ हुजे उन जो पाछो नजर न ईंदो आहे। जी 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 जेकॾहिं टिशू पेपर छलिया पाछो नजर ईंदो ही दॿो छलिया पाछो नजर ईंदो ही गुल छलिया सायो नजर ईंदो पर असां जे साम्हूं हवा खुले थी पखे जी हवा मूंखे लॻे थी मुंहिंजा कपिड़ा फड़कनि था हवा खुली रही आहे पर तव्हांखे हवा जो पाछो नजर अचे थो। हवा जो पाछो नजर अचे तो छो त हवा में कसाफत न है हवा लतीफ शै बत्तियों बिजलियों बरन थियों इन बत्तीअ जो पाछो न है होल्डर हुजे होल्डर जो अचे पियो नजर चंड जे साम्हूं हर
शय जो पाछो नजर छो अचे भला तमाम के चंड जो पाछो ॾिठो आहे जवाब चंदा जी दादू वारा ॻाल्हायो ईअं था ॼण रोज़ चंड जो पाछो ॾिसंदा आहियो छो त चंड नूर चंद जी रोशनी लताफत वो खुद रोशनी फैलाइण वारो उन जो पाछो नजर नथो अचे मुझे मोहम्मद जो बदन नूर सुभान अल्लाह सोने नबी जो जिस्म नूर वारो इन जे करे सोना हबीब चंद्र जी चांदरान में निकता पाछो नजर न आयो सिज जे रोशनी में आया पाछो नजर न आयो बत्ती बिजली जे अगे आया पाछो नजर न आयो कुरान फरमायो कद जाकुम मिनल्लाहि नूर तहकीक तव्हां वटि अल्लाह वटा नूर जी पर अज इख्तिलाफन जो दौर आहे ज़मानो नाजुक अची वियो आहे हर शइ ते एतराज़ इनकार आहिनि के माण्हू चवनि था तव्हां जे नूर खे मोहम्मद जो नूर था सॼो क़ुरान फरमायो कद जाकुम मिनल्लाहि नूर तव्हां पिरली तव्हां सुन्नी इनखे मोहम्मद जो नूर था सॼो पर इख्तिलाफ रखण वारा चवनि था इन नूर जा मुराद इस्लाम इन नूर जा मुराद कुरान इन नूर जा दीन मुराद इन्हनि जो इख्तिलाफ पंहिंजी जाइ ते पर असांजा असलाफ असांजा अॻियां आलिम मुफस्सिर मुहद्दिस हड़ई चई विया त इन नूर जा मुराद मिठे मोहम्मद जी ज़ात सुभान अल्लाह तफसीर बग़वी वारो जो लिखे तफसीर राज़ी वारो जो लिखे तफसीर खाजिम जो लिखे तफसीर मज़हरी जो लिखे कद जाअकुम मिनल्लाहि नूर यानी मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेडा वडा जलीलुल कदर मुफस्सिर जंजा किताब पढ़ी है मौलवी फटको बधी मौलवी थी आयो पान के आलिम तो सदे जन किताबन के पढ़ी तो आलिम तो सदाई तुझे उस्ताद ने लिखो त इन नूर मा मुराद मोहम्मद पाक सुभान अल्लाह पो या तो उन दोस्त शागिर्द न सदाए उन किताब न पढ़ जे किताब पढ़ी छो त पो मञणो पवंदो त मोहम्मद जो बदन नूर वारो जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि तफसीर जलालैन इमाम जलालुद्दीन सुयूसी तो लिखे कद जाअकुम मिनल्लाहि नूर अन्नूर हुवा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आयत में जेके नूर रब सॼो आहे इहो नूर मिठो मोहम्मद करीम अल्लामा आलूसी बगदादी तो लिखे कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन अज़ीमुन व हुवा नूरुल अनवार हुवा नबियुल मुख्तार हिन आयत में रब जेके नूर सॼो आहे इन नूर मजा मुराद मोहम्मद मुख्तार जेको नूरन के नूर ॾियण वारो दुनिया वारो सिज नूर चंद नूर बत्ती बिजली नूर ये नूर है
पर नूरुल अनवार अल्लामा आलूसी बगदादी चवे छो त नूरुल अनवार मोहम्मद मुख्तार सच के रोशनी मिली मदीने वाले खा चंद्र के चांद्रान मिली मदीने वाले साईं का कायनात में जेका रोशनिया या हड़ई रोशनी लजपाल मोहम्मद दी ज़ात सुभान अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या अन्या मोहब्बत साहब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हजरत मुल्ला अली कारी लिखे तो अम्मा नूरुहु अलैहि सलातु वस्सलाम फहुवा फी खायतिन मिन ज़ुहूर शर्कन व गरबा व अव्वल मा खलक़ल्लाहु नूरहु बीनूर मुस्तफा जो नूर एडो त चिट्टो चिमचंदड़ नूरा जो शर्क का गरब ताई शिमाल का जुनूब ताई मोहम्मद जो नूर पखड़ियल वा ऐं अल्लाह मुस्तफा जे नूर मजा सारी कायनात के नूर दी खैरात ऐं पंहिंजे किताब कुरान में अल्लाह मुस्तफा के नूर करार चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। फरमाया जो नूरुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हिस्सी वल मानवी अज़ाहिर अल बातिन मदीने वाले जो नूर हिस्सी जाहिरी भी आए रूहानी ऐं मानवी नूर भी लजपाल नबी जी ज़ात में आ जदे हुजूर जी विलादत थी अम्मा आमिना चयो त मुमा नूर निकतो हजरत मौला अली चयो हुजूर आया नूर चिमकी पियो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब चयो हुजूर जी विलादत थी नूर चिमकी पियो हजरत उस्मान बिन अबिल आस जी अम्मा साइण फातिमा नालो थस उहा सहेली हुई बीबी आमिना साइण जी सरती सहेली हुई चई ख़बर पई त अॼु मुंहिंजी सहेली आमिना जे घर में ॿार छो ॼमे चई मां बि बीबी आमिना जे घर आयसि चई जेॾीमहिल मुस्तफा जे घर में पहुतसि अल्लाह जो कसम मूंखे रुॻे नूर ही नूर चिमकंदे सुभान अल्लाह। जानी मुडे ॾिसो खड़ी ये ॾिठल कोन अथई तोखे कुर्सियुनि वारा मां तव्हां के साथ मुखातिब आहियां तवज्जो कयो मुस्तफा जो शान बयान थिए न पोइ लोणा वराइण जी ज़रूरत न आहे ख़ौर सां ॿुध त मुंहिंजे नबी जो शान असा जी ने बेतवज्जुही ऐं बेख्याली असा के नुकसान दिनो आ असा जा आलिम बयान कन ही हेडा जलसा थियन तमाम ठाबे रुगे बच्चियों ऐं बिजलियों ॾिसो पंहिंजे अक़ीदे जो कीअं तहफ़ुज़ कंदो एतिक़ाद कीअं सिखंदो जॾहिं पंहिंजे आलिम खे तव्हां ॿुधण नथा चाहियो तव्हांजे अक़ीदनि जो कीअं थिए जने बयान थे बयान मुस्तफा जो शान थे तो पोया सब ख्याल छले वही बुद्ध तन भी सुने जो शान चाहे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नूर वारी शे नूर उन जो पाछो न हुंदो आ मुस्तफा जो वजूद नूर वारो आ उन जो जमीन ते पाछो ज़ाहिर न थींदो
मुझा दोस्तों रिवायत अचे थी रूहुल बयान वारो तो लिखे युकालु लिकुल्लि मौदिन ला तसिलु इलैहि शम्स ज़िल्लुन पाछो छाके सरबुआ इंसान या के पिछे जे पुठियों जिते सिज जी रोशनी न पहुंचे उनके पाछो सरबुआ उनके सायो सरबुआ जिते रोशनी न पहुंचे रोशनी जे अगियों जने का रुकावट अचे त पुठियों जेका कारी शे ज़ाहिर थींदी आ इनके पाछो सरबुआ दुनिया जी का पेड़ी शे तवा के नजर नहीं दी दुनिया जो को भी वजूद तवा केड़ो नजर नहीं दो जेको कसीफ भी हुजे ऐं बिना साये जे हुजे हाँ जेको नूर हुंदो उन जो सायो नजर नहीं दो वो मञणो पवंदो त दिल पर मोहम्मद नूर या नूरानियत वाली खूबी मुझे कुर्बदार करीम के रब अता करे छड़िया इन्नल्लाह माअका ज़िल्लक अलल अर्द ले अल्लाह यदल इंसानुन कदमुहु अला ज़ालिका ज़िल्ल नबी जो टियों नंबर खलीफो हजरत उस्मान गनी थोड़ी बात हुजूर के अर्ज करे या रसूल अल्लाह मुंह डिठो आ त तवा जो पाछो जमीन ते नथो पवे साईं फरमायो त छो उस्मान छो नथो पाछो पवे अर्ज कई या रसूल अल्लाह मां समझा तो हिन जे करे त तवा जे पाछे ते को लत न दे कदम न दे तवा जे पाछे के को न लताड़े रब के या गाल न वणी अवा जे पाछे ते को पैर छोड़े इन जे करे रब तवा जो पाछो न खलक्यो वाह उस्मान तुझो अकीदो वाह उस्मान गनी तो दादू वारन के भी सबक सेखारियो अकीदो सेखारियो तो मोहम्मद मीर जो पाछो छो ना है पाछो न खल क्यों जे साईं जो पाछो थे हां हर्ज केड़ो हुए पर गाल ई आहे त पाछो आहे कारो चो पाछे जो रंग केड़ो आ कारो ऐं मुस्तफा नूर वारो आ सुभान अल्लाह ऐं माण्हू हले पियो पुठियों कारो कारो पाछो हले पियो ठहे दी रब के या गाल न वणी त मुझो नूर वारो नबी हले वरी पाछो कारी शे पुठियों कीअं हले सुभान अल्लाह वरी कॾहिं कॾहिं सिज पुठियों हुजे त पाछो अॻियों हूंदो रब के या गाल न वणी मुझो मुस्तफा पोयां हुजे ऐं कारो रंग जो पाछो अॻियां अॻियां हले इन पाछे जो वजूद न घुर्जे मुझे मुस्तफा का अॻियां हलण वारी का शइ न हुजे रब के इहा बेअदबी रब जी ज़ात खे दुनिया वारन के रब सबक सेखारियो ओ कलमे पढ़ण वारो ला तुक़द्दिमू बैन यदय अल्लाह व रसूली मुस्तफा जे अॻियां न वधंदा कयो बेअदबिया मुस्तफा जो रब पाछो अॻियों न ठाहियो हिन जे लाइ त दुनिया वारन खे रब अदब सेखारियो सुभान अल्लाह अब गाल समझ में आई जी जी वरी पाछो सिजो भरंदो पाछो डिगो सिज चढ़ंदो इंदो पाछो खुटंदो ओ जेमल टाक मंजन थींदी पाछो पेरन में वरी पाछो हेडे लड़न शुरू कंदो नंढो वरी वडो शाम थींदी वधंदो वींदो सिज पाछे ते सकवान का रिवायत
अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लम यकुन लहू युरा लहू जिल्लुन फी शम्सिन वला कमर। न सिज जी रोशनी में न चंद्र जी चंद्रुकी में मदीने वाले जो सायो नजर सोने नबी जो पाछूलो नजर नहीं तो हिन जेला तो मुझे आका के रब करीम हर ऐब हर नुक्सा हर कमी हर कची का पाक बनायो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। जरे मानू हलंदो आ पाछो बि गॾु करे अॻियां कॾहिं पुठियां कॾहिं साॼे कॾहिं खाॿे पो जेको पासे सां गॾु पियो हलंदो आ न उन जी लत बची वेंदी आ पाछे ते मुंहिंजे रब खे इहा ॻाल्हि न वणी मुस्तफा जे पाछे खे लताड़े केर इन जे करे सोने नबी जो रब पाछो न हलंदे जमीन ते कॾहिं नापाकाई भी पियल हुंदी आ मानू गुजरंदो आ त पाछूलो नापाकाई ते बि अची वेंदो आ अल्लाह के या गाल न वणी पाक नबी जो पाछूलो के नापाक जमीन ते पवे या गाल अल्लाह जी कुदरत के कबूल न हुई तदे मुझे सोने नबी जो रब पाछूलो न ठायो ओ मुझे सुनो यार हजारन में सरदार सुहे सरदारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुहे त सरदारन में मुझे हो मिली यूसुफ के हुई केड़ी सरी सुकिया नजली खाती वही चरी थियो मस्त मजनू हो छाते वरी फड़ फोट पई इश्क वारन में मुझे सुनो यार हजारन में सरदार सुए सरदारन में मुझे सुनो यार सुभान अल्लाह तवज्जो चाहिंदुस अब चवण था एकड़ो पखी थींदो आ हुम्मा छा हुम्मा पखी किताबन में लिखियल आसान ॾिठो कोने हिन दौर में आहे अल्लाह तो जाने पर चवंदा आहिनि हुम्मा उन वजूद के दोज़ख में साड़े जेते मोहम्मद मीर जो पाछो पजी वने सुभान अल्लाह तेंजे करे अल्लाह मदीने वाले साईं जो पाछो नखल क्यों हाँ हुजूर जैसा हथ मिलाइन हाथ मिलाए जैसा करीम नबी हथ मिलाए हथ मिलाइण त वॾी ॻाल्हि आ मदीने वारो हे दुश्मन पे जेके ईज़ाईंदा ये भी जन्नत में वञना रब पाछो न ठायो हर कंहिंखे पंहिंजे लक्षणनि जे मुताबिक़ सुभान अल्लाह समझो या न समझो वाह सूरत तुंहिंजी सुहारिया हर नबी पंजी दुआ घुरी छड़ी साईं फरमायो मूं पंजी दुआ लिकाए रखिया क्या मजे ॾियारे घुरंदुस सुभान अल्लाह मूसा दुआ घुरी छड़ी कौम नाफरमान हलाक बर्बाद थी वई नूह दुआ घुरी छड़ी साले नबी दुआ घुरी छड़ी ईसा नबी दुआ घुरी छड़ी सवा लख नबियन पंहिंजो दुआऊं इस्तेमाल करे घुरी छड़ियूं कुर्बदार नबी तो फरमाए त मूं लिकाए रखी आ पंहिंजी दुआ सुभान अल्लाह जरे क़यामत जो ॾियारो में
वद हसीनन खां जमाले मुस्तफा है पघर पिण पाक आई सुर हो मुलो जदो नबी असा वांगुरो जे साबुण लक्स नाणे त ज़ालिम पासे में वेण निभागा छटो खयूं थी वञई बदबूए खयूं थी वञई पर मुझे नबी जे बदन मां पत्थर निकरे मुश्क खां वधीक खुशबू अचे पघर पिण पाक ऐं सुर हो पियो पाछो न कद पट ते पियो पाछो न कद पट ते अतुर अंबीर खां सुर हो वजूद मुस्तफा आहे अतुर अंबीर खां सुर हो वजूद मुस्तफा आहे ओ मिठा मुझे आका जो वजूद बेसाया बदन रब ठायो दुनिया वारन के ॿुधायो त मुस्तफा जो मट मिसल दुनिया में ॿियो को आहे गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में है गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में हुयो नूर उन जे अखर अखर में है अखर में गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में खुशबू पिरिय जे पघर में ओ जिस्म जे मथा मखे कदे कान वेठी मखे जे का गंदगी ते वेंदी आ खिलाफ बंदी पियो ओ पुनल जे निहारे दिलियूं लख उजारे है पिरी जे निहारे केडो असर निर्मल संदिया नजर में है संदिया नजर में वो गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में गुलाबन जी खुशबू पिरिय जे पघर में मेहरबान नबी भली दातू में पंजे घर जे कुंडड़ी में वही चो अस्सलात वसलाम अलैका या रसूल अल्लाह तुझे चप्पन जा आवाज मुझो महबूब गुंबदे खदरा काफिलो निकलो मक्के में काफिलो मक्के में निकलो मंजिल हुई मदीनो शरीफ दादू अराला करे वो नहीं असा के प्रभ दिखाए ए मेरे खुदा एक दिन तो वो दिन ऐसा मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने मक्के में जो दिन गुजरे हो रात मदीने में काफिलो बस्ते चढ़ियो 40 मानू हुआ पाकिस्तानी काफिलो हुयो मुल्तान जा मानू हुआ जेरी मल बस मक्के मां निकती होटल जे बेंच ते बैठिया मुंह तस मदीने दे अखन में लुड़क वहनस जार जार रोए थी बैठी अखन मां नीर वहन पिया बस वारन चो अम्मा छोथी रोई को दर्द आ को सूर आए अस्पताल बाए डॉक्टर आ तबीबा दवा खपे के शे जी जरूरत बुधाए माई वेतर रड़ियूं करे रोण लगी जिए बस वारा लही आया अम्मा जल्दी कर हल
तुझे खातिर सब पसींजर इंतजार में माई वेतर रियूं करे रोण लगी गाल छाए रोई चोण लगी मां बद पेशा बद किरदार औरत आया मुझी जिंदगी बद किरदारी में गुजरिया हाणे मदीनो करीब आयो रुआ थी त मुंह केड़ो खणी वञा कंध केड़ो खणी मुखे मुझा गुनाह याद प्याए ने सूह विञायम सूमर मुझो मेरो मुंह थियो वञणो उत पियो में जिते हलणो नाहे हुस्नरी सूह विञायम सूमरा मुझो केॾे वियुम कमाल वञा कीअं वतन ते हेड़ो वठी हाल जेॾी मूं जमाल त सूहा सरतन विच में माई ज़ार ज़ार रोए पई मां कंध केड़ो खणी वञा मुंह केड़ो खणी वञा बद किरदार औरत आया मुंह ॾेखारण जे क़ाबिल न आया उन बस में हिकड़ो अल्लाह जो कामिल वली वेठो आ बस में गर्दन झुक अल्लाह हिया कंध निमियल मुराक़बे जी कैफियत आ मुस्तफा जो दीदार थी उस मुराक़बे में साईं फरमाइता इने न्याणी के मुझा सलाम वनी चाहो चईस छा तो कुरान न पढ़ियो आ वलो अन्नहुम ज़लमू अनफुसहुम जाऊक जे पंजे जानुन सा जुल्म करे वेठा इन हबीब तुझे दर ते अचन तुझे बारगाह में अचन अल्लाह का बख्शिश खुरंदा विंदा तू सिफारिश कंदो विंदे रब सारी जिंदगी जा गुनाह बख्शे वली सगोरो उचियो अम्मा तो खुशखबरिया उठी हल मदीने ने सोने हबीब तो रही खुशखबरी मोकिलिया ओ मिठा एडो करीम रसूल एडो मेहरबान नबी एडो शान वारो नबी जे असा के मिलियो बुधाए त खुशी थींदी या न खुशी कपी या न तवा के दादू वारा खुशी थी या न को रोकण वारो रोके छलण वारो छले पर इश्क वारा कदे न मुड़ंदा मोहब्बत वारा कदे न मुड़ंदा किथे मुड़ंदा मोहब्बत वारा हणो नियम जाई नारा या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह चो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले मीर जो रब सायो नखल क्यों वण सुञाण हुया त मुझो नबी शान वारो झुकी पवंदा सजदा कंदा ककर ओचतो सिजु न सिजु ज़ाहिर हुजे झुड़ जी मौसम नाए पर ओचतो ककर अची वेंदा दिल पर नबी ते सायो थी पवंदो पर एकड़ी अजीब गाल आज का शाह वलीउल्लाह दहलवी लिखी सुजाग वेठा केड़ा केड़ा थक जी पियायो जेके थक जी पियायो तो मथे गणो बस एकड़ो थको बिया सब बुधण चायो था भला फजर तई केड़ा केड़ा वेंदो माशाअल्लाह खुदा खुश कंदो शाह वलीउल्लाह दहलवी तो लिखे मुझो वालिद गिरामी हजरत शाह अब्दुर रहीम किताब जो नालो अब्दुर समीन फी
बिशारात नबील अमीन उन किताब में वाक़ियो जो लिखे मुझो वालिदे गिरामी हजरत शाह अब्दुल रहीम बीमार थी पियो मर्ज डिघो थी वियो हलण घुमण का आजिज़ थी पियो साहिब फराश थी वियो खट ते पइजी रहियो अख लगी वई निंड थी वई भाग जागी पियो जे तो अञा सुतो आहियां लजपाल नबी जो दीदार थी साईं फरमायो बच्चा अब्दुल रहीम गम न कर तुझा दुख लाहिण जे रासे अची विया साईं जन हीअं दस्ते करम घुमायो शफ़क़त जो हथ फेरायो शाह अब्दुल रहीम थो चवे ख़्वाब में ॾिसां थो त बीमारी वई दर्द विया मर्ज़ विया चाक चङो भलो हाणे दिल में ख्याल आयो सोचां पियो अल्लाह करीम पंहिंजो करम करे आया आहिनि जे न पंहिंजी का निशानी ॾेई वञे का सुखड़ी फड़ी मुखे ॾेई वञे मूं दिल में सोचो सरकार हीअं पंहिंजे रुखे ज़ेबा ते हथ फेरायो सुहारी ते हथ फेरायो ॿ वार मुबारक हथ ॿ मुंहुं मुबारक बच्चा अब्दुल रहीम तोखे सुखड़ी खपे न निशानी खपे न ही असांजी निशानी वार मुबारक दिनू जे अख खुली वई न मर्ज़ आ न दर्द आ न बीमारी चाक चङो भलो सेहत जे मदीने वारे जो हथ लगे तो मर्ज़ किथे था रहन बीमारियूं किथे पर जो सुजाग कोई वार मुबारक नजर अल्लाह साईं त करम कयो मुखे निशानी ॾिनो पर मुझो नसीब ची वरी वठी रुनस गम थियो दुख थियो रोंदो रहियोसि रोंदो 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 वरी निंड अची वई वरी ॿियो फेरो ख्वाब में सरकार जो दीदार साईं फरमाए त बच्चा अब्दुल रहीम गम न कर असां एहतियातन वार मुबारक तुंहिंजे विहाणे जे हेठों रखिया जेरी मल अख खुली विहाणो हटाया त बराबर ॿई मुंहुं मुबारक रखिया चुम्यम अखियन सा लातम सीने सा लातम हिकड़ी संदूक ठहरायम उन्ने में विझी वार मुबारक रखियम पो दीदार कंदो हुयुस शाह वलीउल्लाह तो चे त तेली जा आलिम आया वलीउल्लाह असां के दीदार करा एकड़ो वडो आलिम हुयो दिल्ली जो वडो आलिम हुयो उन्हें जो त इए किए तो थी सके जो ख्वाब में वार मिलिया वरी वो ज़ाहिर में भी वार मुबारक हुजन शाह वलीउल्लाह चयो मूं चयो मास्त वार त मुझे आका जाहिन तू मनी या न मनी तुंजी मर्ज़ी मौली साहब चयो त हुजूर जो मौजज़ो हुयो जदे बाहर निकरंदा त कक्कर सायो कंदो छा कक्कर सायो कंदो हो जेको कमाल कुल में हुंदो सो जुज़ में वो ही कमाल हुंदो जे वार मुबारक हुजूर जे बदन जाहिन वाकई पे त जेको कमाल वजूद मुस्तफवी में हुयो वो कमाल हुजूर जे वारन मुबारकन में भी हुंदो वो हाने भला हिय कयो जो वार मुबारक बाहर कढूं जे कक्करन सायो कयो त मन्नदा सी द वार मुस्तफा करी शाह वलीउल्लाह तो चवे एकड़ो सैयद जादू आंदो आले रसूल सैयद नंढो बच्चो गुस्ल ॾियारियो नवा कपड़ा पाराया खुशबू लगाए वा संदूक मुबारक खणी उन्हें बच्चे सैयद ज़ादे जी मथे पे रखी मंझन जो टाइम हो काड़ो गर्मी हुई उस हुई निटाड़ हुई मींह जी मुद न हुई आसमान साफ हुयो झुड़ जी ककरी न हुई पर जेरी मल शहजाद हुई बाहर निकतो ओचतो बादल अची वियो ऐं उन संदूक जे मथा छांव मौली साहब जो इत्तफाक आ मता ये ओचतो अची वियो आ ककर बार शहजादो ओ भरत ककर ओ भरत सैयद ज़ादो ओल हले त ककर बोल हले जाने शहजादो वने पियो ताने ककर हले पियो
आलमन मन्यो तो बराबर मुस्तफा जा हकी वार मुबारक आइन सोने नबी के कक्कर सायो कंदा अज वार मुबारक ते सायो कक्कर करे सुभान अल्लाह। हो जिते कदम रखे सुका सावा थियने हले हो तो तक कर बिसाया कने वणटण अदब चौपाया कने मुझे रब रजी रफ्तार जब मुझे सैयद जा सिंगार जब मुझे मदनी जा दीदार जब ते सैयद जा सिंगार जब मुझे मदनी जा मिठा दादू वारा बस अकीदो इहो रखो तो मुस्तफा जो कायनात में मटसानी मिसाल अदब वारा बणजो सोने नबी सा मोहब्बत वारा बणजो हिन मीलाद मलायण जुलूस कढण खुशबू मलायण आलमन जो गॾु थियणो ही जलसा सिंगारण मकसद इहो आहे त निस्बत इश्क वारी दिलबर नबी सां जुड़ जेकॾहिं हिन जलसे मां तू अकीदे जो इस्लाह करे वे मोहब्बत जी का ज़रड़ी हासिल करे वे ही सजा खर्च सजाया जुलूस सजाया मीलाद जी हुई मेहनतूं सब सजायूं थी वियूं मिठा वो बुधाए मदीने वारे साईं सां मोहब्बत रखबी या न रखबी ऐं सोने नबी जो चयो बि मञबो फरमा बरदारी बि कबी साईं फरमाइंदा कुल्लु उम्मती यदखुलूनल जन्नत इल्ला मन अबा मुझी हड़ई उम्मत जन्नत में वेंदी सवाए उन्ने माण्हू जे इनकार कयो इनकारी माण्हू का सवा दी मुझी सारी उम्मत जन्नत में वेंदी क़ील जे फरमा बरदार थींदो न अज त हिकड़ो वाइदो कयो त मुहम्मदी मस्जिद चांदनी चौक रोड ते हिकड़ी अजीम शान महफिल थी थे मदीने वारे साईं जे वालिदैन जे शान मुस्तफा जो अबू मदीने वारे साईं जे वालिदैन जो शान जे अम्मा मदीने वारे मीर के ॾिणियूं जे अब्बे मुस्तफा के कच्छ में खयूं उन्हें अब्बे जो शान ॿुधण चाहींदो या न उन्हें अम्मा जो शान ॿुधण चाहींदो या न त पोइ इन महफ़िल में ज़रूर शरीक थिजो अल्लाह करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन दुआ करो اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى واسع الكرم يا الله इन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर मौला जन तुझे हबीब जे आमद जा जश्न मल्हाया मीलाद जो जुलूस कढियो मीलाद जी महफिल मल्हाई मौला उन्हनि सभिनी के मदीने वारे जो दीदार नसीब आमीन सोने नबी जे दर जी हाज़िरी नसीब कजा कर्ज वारनि जा कर्ज लाए बीमारन के शिफाए आजला कामिला नसीब कर बे औलादन के साले औलाद रे मुझा मौला जनते न्याणियन जा बार हैं उनके सुठा घर ही घर दे जन जो औलाद ना फरमाना उनके औलादन के फरमा बरदार बना जेकी हुजूर जा उम्मती बीमार उनके शिफाए कामिला दे जेकी फौत थी विया उनके कब्रन में नूर ऐं सुरूर दाखिल कर ए मुझा मौला मुझे मदीने वाले साईं जी सारी उम्मत ते करम कर गज़ा जे मुसलमानन जी मदद कर फलस्तीन जे मुसलमानन जी मदद कर यमन जे मुसलमानन जी मदद कर शाम जे मुसलमानन जी मदद कर असां जे वतन पाकिस्तान
पाकिस्तान की हिफाजत फरमा, पाकिस्तान के अंदरूनी बैरूनी खतरन का महफूज रख जाए, असांजे हुक्मरानन जो इस्लाह कर। ए मुझा मौला असांजे हुक्मरानन के का सुठी मत दे, बोड खां बचाए जाए मुझा मौला, बोड खां बचाए जाए, मुझे वतन जी तू हिफाजत फरमाए जाए। करीम रब पंजे हबीब जे सदके न मारूअड़न जो मुश्किलातूं आसान कर, दर्द लाए गम परेशानियों दूर फरमा। जन ही महफिल सजाई आ, जन खर्च कयो आ, मौला उन्हनि सभिनी के शाद ऐं आबाद रखिजा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमाइन। दोस्तों असां बेहद ही शुक्रगुज़ार आहियूं SSP दादू मोहतर जनाब साईं सऊद अहमद मंगसी साहब जंजा जेके असांजे प्रोग्राम में आया, ऐं मोहतर जनाब मोहम्मद मुर्तज़ा पंवर साहब पंवर मूवी वारे जा, मजीद इको साउंड वारे जा, ऐं असांजो दोस्त खुश्क साहब जा जंहिंजो डेकोरेशन आहे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, सलातो सलाम थींदो, उन खां बाद सभिनी खे इजाज़त आहे। ऐसी दादू मोहतरम जनाब समीउल्लाह वगड़ साहब जी मेहरबानी असांजे प्रोग्राम में आए। रहमत पेला हो सलाम बज़ में हिदायत पेला हो सलाम, हम गरीबों पे बेहद दुरूद, हम गरीबों के आका पे बेहद दुरूद, हम फकीरों के सरवर पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, जिसने हक करबला में अदा कर दिया, घर का घर सब सुपर्दे खुदा कर दिया। अपने नाना का वायदा वफा कर दिया, उस हुसैन इब्ने हैदर पे लाखों सलाम। या रसूल अल्लाह तेरे दर की फिजाओं को सलाम, गुंबज़े खज़रा की ठंडी ठंडी छाँव को सलाम। में सैयद सगुरो आले रसूल मोहतर जनाब पीर साईं खालिद हुसैन शाह साहब कंडियारी का तशरीफ फरमा थे, वो तव्हां असां सभिनी खे दुआ करण फरमाईंदा। सभी दोस्त आमीन जो अल्लाह आमीन या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह आमीन। या रब करीम राज़ी थी न भलारी महफिल जे सदके आमीन। इन सभी फ़कीरन जा कसीरा मुझा रब करीम पंहिंजो रहम ऐं करम फरमा। आमीन। मीलाद जे सदके सभिनी जे घरनि जे मथां पंहिंजो रहम ऐं करम। आमीन। मुझा रब करीम पंहिंजो रहम ऐं करम फरमा। आमीन। मुझा रब करीम तुंहिंजी रहमत कुशादी पंहिंजे रहमत सां नवाज़। मुझा रब करीम हिन दुनिया आख़िरत जे कर्ज़नि मर्ज़नि खां पनाह में रख। आमीन। मुझा रब करीम मीलाद जी उन्हनि जे घरनि जे मथां पंहिंजो रहमत जो नज़ुल फरमा। आमीन। मुझा रब करीम पंहिंजो करम फरमा, पंहिंजो रहम फरमा। रब्बना रहमना रब्बना करमना रब्बना रिज़्क़ना। या अल्लाह पंहिंजो महबूबे सदके भलारे मीलाद जे सदके असां सभिनी जा कबीरा सगीरा गुनाह। आमीन। मुझा रब करीम असांजे दरगाह जे फ़कीर कारकुन इन जे मीलाद
फरमाए। मुझे रब करीम जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता आयल फकीरन सभी ने करीबन के पंजो रहम करम फरमा तन सदके असां ते पंजो करम फरमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबी अजमईन बरहमतक या दोस्तों एक सभी गाल बुधंदा एसएसपी दादू मोहतर जनाब साईं सऊद अहमद मंग साहब जो फरमायो जो अज मसलो थियो असां अली हसन लाशारी साहब सा साईं फरमाइंदा सूमर जे ॾींहुं ते सभई ऑफिस वेही करे उन मसले जो हल कढंदासीं। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत पुर अमन जमायत मोहब्बत वाली जमायत इंशाअल्लाह ताला असां तव्हां कामयाबी मिलंदी। सभई दोस्त मोहब्बत ऐं प्यार सां पंहिंजे पंहिंजे घरनि खां हलिया वञनि। महिरबानी सभिनी साईं। हिकिड़ो ऐलान ॿुधा इंशाअल्लाह ताला अज़ीम शान सुभाणे बाबरकत महफ़िल चे पई।